सिंध यूनाइटेड पार्टी के सदर सैयद ज़ैन शाह लाड़काणे ऐं कमर कोट जे जर जंग में क़ौमी गीत ॻाए सिंध जे अवाम में क़ौम सोच पैदा कंदड़ फ़क़ीर हिदायतुल्ला कोचे जे हिन पाणी जान वाला लाॾाणे खे गहरे ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो आहे। सैयद ज़ैन शाह चयो त फ़क़ीर हिदायतुल्ला कोचो पंहिंजे मुनफ़रिद शाइरी ऐं गायकीअ जे अंदाज़ में पोरियत हारनि ऐं आम माण्हुनि में इंतहाई मक़बूल रहियो। फ़क़ुर जे जीएम सैद ऐं पोरियत जे हक़नि लाइ आख़िरी घड़ी ताईं वतोड़ींदो हिकु सची क़ौमी कारकुन तौरु संदसि खे सदाईं यादि कंदी। सैयद ज़ैन शाह चयो त हिदायतुल्ला कोच जी वफ़ात ते जेको ख़ाल पैदा थियो आहे उहो अरसे ताईं भरिजी नथो सघिजे। मरहूम जे सिंध लाइ ख़िदमतूं हमेशह यादि रखियूं वेंदियूं। सैयद ज़ैन शाह दुआ कई त अल्लाह ताला मरहूम जे मग़फ़िरत फरमाए, जन्नत अल फ़िरदौस में जॻह अता फरमाए, पोयनि खे सब्र जमील अता फरमाए।